नहमदुहु व नुसल्ली अला रसूलिल करीम अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम रब्बिश्रह ली सदरी व यस्सिर ली अमरी वहलुल उक़दतम मिन लिसानी यफ़क़हू क़ौली। सूरत निसा आयत नंबर 34 खां वठी 42 ताईं तर्जुमो। अर रिजालु मर्द क़व्वामून हाकिम आहिनि अलन निसाई औरतुनि जे मथां बिमा बवजा या बसबब फ़द्दलल्लाहु अल्लाह जे फ़ज़ल जे बादहुम बाज़ उन्हनि जे खे अला मथां बाज़ खे बाज़ जे मथां जेका फ़ज़ीलत अल्लाह ताला ॾिनी व बिमा ऐं बसबब अनफ़क़ू उहे ख़र्च कनि था मिन अमवालिहिम पंहिंजे मालनि मां फ़स्सालिहातु पस नेक औरतूं क़ानितातुन फर्माबरदार हाफ़िज़ातुन हिफ़ाज़त करण वारियूं लिल ग़ैबी पोयां खां यानी पंहिंजे घरवार जे पोयां खां उन जे घर जी ॿारनि जी माल जी हिफ़ाज़त करण वारियूं बिमा बसबब हफ़िज़ल्लाहु अल्लाह जी हिफ़ाज़त जे वल्लाती ऐं रहियूं उहे औरतूं तख़ाफ़ून तव्हां ख़ौफ़ रखो नुशूज़हुन्ना हुननि जी सरकशी जो फ़ाइज़ूहुन्ना पस नसीहत करियो उन्हनि खे वहजुरूहुन्ना ऐं अलॻि रखो हुननि खे फ़िल मदाजिई पंहिंजी ख़्वाबगाहनि में वदरिबूहुन्ना ऐं मारियो उन्हनि खे फ़इन पोइ अगरि अतअनाकुम उहे इताअत कनि तव्हांजी फ़ला पस न तबग़ू तव्हां तलाश कयो अलैहिन्ना सबीला उन्हनि जे मथां को रस्तो या का वाट यानी अगरि हू चए में अची वञनि पंहिंजी सरकशी छॾे ॾियनि त पोइ उन्हनि को बि बहानो तलाश करे हुननि सां लड़ाई झगड़े जो न तलाश करियो। इन अल्लाह बेशक अल्लाह कान आहे अलीयन ख़ूब बुलंद कबीरा तमामु वॾो। व इन ऐं अगरि ख़िफ़्तुम तव्हां इहो ख़ौफ़ हुजे तव्हांखे डपु हुजे शिक़ाक़ इख़्तिलाफ़ जो बैनहुमा इन्हनि ॿिनी ज़ाल मुड़ुसनि जे विच में फ़बथू पस मुक़ररु कयो हकमन हिकु मुनसिफ़ मिन अहलिही मर्द जे घर वारनि मां व हकमन ऐं हिकिड़ो मुनसिफ़ मिन अहलिहा हिन औरत जे घर वारनि मां ई युरीदा ऐं अगरि उहे ॿई मुनसिफ़ यानी चाहींदा इस्लाहन सुलह कराइण युवफ़िक़ुल्लाहु मुआफ़िक़त पैदा करे छॾींदो अल्लाह बैनहुमा हुननि ॿिनी जे विच में। इन अल्लाह बेशक अल्लाह कान आहे अलीमन ख़ूब ॼाणण वारो ख़बीरा ख़ूब ख़बर रखण वारो। वअबुदुल्लाह ऐं इबादत करियो सिर्फ़ु अल्लाह जी वला तुशरिकू ऐं न तव्हां शरीक ठहिरायो बिही गॾु हुन सां यानी अल्लाह सां शैया कुझु बि वबिल वालिदैन वालिदैन सां इहसान जो सलूक करियो वबिदिल क़ुर्बा ऐं मिटनि माइटनि सां वल यतामा यतीमनि सां वल मसाकीन मिसकीननि सां वल जारि ज़िल क़ुर्बा ऐं उहो पाड़े वारो जेको मिट माइट आहे जारिल जुनुबी ऐं उहो पाड़े वारो जेको धारियो आहे वसाहिबी बिल जंबी ऐं उहो जेको तव्हांजो दोस्ती वारा संगती वारा वबन सबील ऐं मुसाफ़िरनि सां वमा ऐं उन्हनि सां जेके मलकत मालिक थिया ऐं मानकुम तव्हांजा सॼात यानी तव्हांजा बानियूं ऐं ग़ुलाम। इन अल्लाह बेशक अल्लाह ला न युहिब्बु हू पसंदि करे थो या मोहबत रखे थो मन जेके कान आहे मुख़्तालन फ़ख़ूरा अकड़ण वारो तकबुर करण वारो फ़ख़्र जताइण वारनि खे अल्लाह पसंदि न कंदो आहे। अल्लदीन उहे माण्हू यबख़लून जेके बुख़ल कनि था वयअमुरून नास ऐं उहे हुकुम कनि था माण्हुनि खे बि कंहिं ॻाल्हि जो हुकुम ॾियनि था बिल बुख़ली बुख़ल करण जो वयक्तुमून ऐं उहे लिकाइनि था मां जेको कुझु आताहुमुल्लाहु ॾिनो हुननि खे अल्लाह मिन फ़ज़लिही पंहिंजे फ़ज़ल मां व आतदना ऐं तयारु कयो आहे असां लिल काफ़रीन काफ़रनि जे लाइ
अज़ाबम मुहीना अज़ाब रुसवा करण वारो। वल्लदीन युनफ़िक़ून उहे माण्हू जेके ख़र्च कनि था अमवालहुम पंहिंजा माल रिआ अन्नासी रियाकारी जे लाइ, माण्हुनि खे ॾेखारण जे लाइ, वला युमिनून बिल्लाही ऐं न हू ईमान रखनि था अल्लाह जे मथां, नथा हू ईमान आणीनि अल्लाह ते, वला ऐं न ई बिल यौमिल आख़िर आख़िरत जे ॾींहं ते, वमई ऐं जंहिंजे लाइ यकुन हुजे शैतान लहू क़रीना उनजो दोस्त, फसाअ क़रीना पोइ कहिड़ो न ख़राबु आहे उहो दोस्त, वमाज़ा अलैहिम ऐं छा आहे उन्हनि जे मथां या उन्हनि खे, लो अगरि आमनु उहे ईमान आणीनि बिल्लाही अल्लाह ते, वल यौमिल आख़िर ऐं आख़िरत जे ॾींहं ते, वअंफ़िक़ू ऐं उहे ख़र्च कनि मिम्मा रज़क़हुमुल्लाहु जेको रिज़्क़ ॾिनो अल्लाह उन्हनि खे, वकान अल्लाहु ऐं आहे अल्लाह बिहिम उन्हनि जे मथां अलीमा ख़ूब ख़बर रखण वारो। इन्नल्लाह बेशक अल्लाह ला यज़लिमु न हू ज़ुल्म कंदो मिस्क़ाल ज़र्रतिन वज़न बराबरि ज़र्रे जे बि, कंहिंजे मथां अल्लाह ज़ुल्म करण वारो न आहे। व इन तकु हसनतन ऐं हुजे तव्हां कई का नेकी जो कमु, ऐं हुजे अगरि का नेकी कई कंहिं, युदाइफ़हा त हू ॿीणो करे ॾींदो उनखे, व युती मिन लदुन्ही ऐं हू ॾींदो पंहिंजी तरफ़ां पाण वटां, अजरन अज़ीमा अजर तमामु वॾो। फ़कैफ़ इदा पोइ छा थींदो उन वक़्तु, इदा जॾहिं जिअना आणींदासीं असां, मिन कुल्ली उम्मतिन हर उम्मत मां बि शहीदिन हिकु गवाह, वजिअना ऐं असां आणींदासीं बिक तव्हांखे, यानी अल्लाह ताला नबी पाक खे फ़रमाए रहिया आहिनि, ऐं असां आणींदासीं तव्हांखे ए पैगम्बर अला हाउलाई शहीदा इन्हनि सभिनि जे मथां गवाह करे, यौम इज़ी यवद्दू उन ॾींहुं चाहींदो, यौम इज़ी यवद्दू ऐं उन ॾींहुं यानी क़यामत जे ॾींहुं, यवद्दुल लज़ीन चाहींदा उहे माण्हू, कफ़रु जिन कुफ़र कयो इनकार कयो, व असव रसूल ऐं नाफ़रमानी कई रसूल जी, लो तुसव्वा बिहिमुल अर्द काश के हमवार थी वञे सिधी थी वञे उन्हनि जे मथां ज़मीन, वला ऐं न ई यक्तुमून उहे लिकाए सघंदा, यक्तुमून अल्लाह हदीसा उहे लिकाए सघंदा अल्लाह खां का बि ॻाल्हि। सुभान रब्बिक रब्बिल इज़्ज़ति अम्मा यसिफ़ून वस्सलामुन अलल मुरसलीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलामु अलैकुम व रहमतुल्लाहि व बरकातहू।